हे अब्बा एड़ी ज़ाल वठी ॾिनई जो घर जो कम भी माखो कराए थी पई। हाँ हे छा तो करे सॼो ॾींहुं बस किच किच न कम न कार सॼो ॾींहुं था धोआ मानियूं पचायाई हर शइ कया तू वणन जो कम ही नथो करे सघे। बस कया तो ना कम चोर आ तू सही आ नी तोखे हाणे डंडन जी मार ॾींदम इहे तू न सुधरदे सही आ नी। पाड़े यारा बुधदा अरे पाड़े वारन के खबर आ तू केड़ो मुर्स माण्हू आहे घर में सही आ नी सजे पाड़े वारन के खबर आ जल्दी कर त मशीन चारे कपड़ा धोराए मोसा गड हाजुर जल्दी कर धोराया तो ने के वरी पूरो छड़ सॼो ॾींहुं कम चोर मानियूं खाए सुमी तो पए बेओ कम कराए जान छड़ा अन्या बे भी कम मा कंदम। हां मशीन चारी आ लटा धोणा तस बाकी केड़ो काम पियो आ लटा कढी करे पो वरी थीने ये मानीअ जो बटर गिरा पचाए मेहमान अचणा तस सही आहे थोड़ी गाल बुधा रे हां बुधा पाड़े में पांजी भी थोड़ी घणी इज्जत आ जेको तयो मलनो थी न थोड़ो आराम सा मले वटो हिन पाड़े के न खबर पे न उन के पे त इन मीरू मोवाली जी बेतरी का इज्जत आहे। अरे पाड़े वारन के खबर आ हे माईया जा सुबह शाम जूता खाइंदो आ सजे पाड़े वारन के खबर आ यो न खाए न तो तू कम भी न करे सही आ नी। अदा ये अलू का सा जो घर है अदा तू पेरे दर त खड़काए न दर खड़काए तो ना छा बस पीऊ जो घर समझी बस ई हले अचे तो पे फैमिली में अंदर वरी चे तो अलू जो घर है या केड़ो अलू असल में मुजी बकरी बीमार है परेशान है उनके हिलाल कराणो आलू का साई केड़ो आ अलाए केड़ो आलू का साई बाबा भई घुमती तो हाने छड हो चारो गरीब आयो आ न जी बकरी बीमार आ पुछा करण आयो उनके तारा कडी दिखारे तो दसो चवई थी अदी अल्लाह तो के वधाई तो असा के बाबा एडी का गाल असा जी न्याणी है भेणा मोते परेशान बकरी मरे थी 50,000 बाबा वंजना माजो काडे में आके पानी मशीन में कपड़ा कढण वञ बरी का जो चुप त करे रहना एकड़ो मिनट ने सा त मोडिया पतु सा कडिया खबर है का साई अच्छा हल हल रेडी पुरोन को अल्लाह तो मारे को मोकारो शल करे मती कट वई भन्याई हल हल आई रासिया तो तू चुप रे तो ना तू हिन साडे वने थी हे तू हिन साडे जो कम बाबा बकरी बीमारा को दवा दारू मारी दम ने इन जी मदद कर दम सही है नी तू मशीन में कपड़ा कडी वठ शाबाश बकरी के सिर डेराई तो मैं ओजरी जेरा बुक ता के हल बस हल जल्दी कर अरे तू मशीन में कपड़ा कडी वठ बटरे मानन जो अटड़ो गोत मारे जेरड़ो बेरड़ो मिली वेंदो चरिया वन्यो हाने वन्यो कंट्रोल थी साल ते मुरी न तो मरे ना मोकारो मले छडे आयो बस अची कर आलू जो घर का साई जो तो वरी हो भी गड्डू वय से चाचे जो पुत्र हुयो से सोचे बिना तो छा ना है केतरी घर में इज्जत आए जना छोड़ो मा लट्टा धोण में कपड़ा धोण में मशीन चढ़ा में पूरा पंजे न माजे मोहा में आई ना मोत थी आई ना जो अरे चरिया बुद्धू तू कपड़ा न धोता ने इसताई मां तो खुद कसी करण वना पियो हल भी कर तू न कर मुजा सोना मुजा ढोलण बुद्ध मुजा मखण बुद्धू हुन जी माईअ जी डिलीवरी जो हन मां डॉक्टरानी होई त मां हने जी ज़ाल जी वनी करे डिलीवरी कराया मड़े बकरी चे करे तुझे सामू इए हन कोई चंदो ज़ाल जो नालो बकरी होसे बकरी होयो प्यार में नालो बकरी करे हां बकरी मना प्यारी होई डाढी तो मां बुधायो अस्पताल ओडे खणाई वियो ना ओडे खणी वियो आ हर तू छाजे लाए त बिठो आ मां मना प्यार जी गालियूं कयाई थी त मना मजड़ो अचे अच्छा मना वो इतरे मना वठी परेशान हो मना ज़ाल जे प्यार में नालो चारे क्यों बकरी हां अल्लाह जी जेड़े ने प्यार सा तो गालायो जे अंदाज़ा गालायो थी मांजी दिल भी चे थी मां तो के बियर प्यार में सड कंदम ओ मांजी मिठी किरड़ी हां हे छाय किरड़ा किन्ना मोया गिदला अलाई किया तो के घर में रही बैठी आया सही है अने इज्जत सावन हुन तला ता कया न बेस्तो वरी सजो पाड़ो ने खिलाया न कमाए तो न करे तो डंडा डोटा चाहे खबर आ पाड़े वारन के अरे सजे पाड़े वारन के खबर तस हाने वन कपड़ा धो त कया न वरी पूर मर लहन जुतो कई बुचड़ो पर पादर में गने नवी जरूरत थोड़ी घणी गाल ते मना पो डंडो खणाई बस वन्या तो ने कम कया जल हल फट केड़ी जा सटना वरी नालो केड़ी तो रखे बेइज्जत सही सांड्रा सही आ माके तो कारो मां कयो सही आ नहीं बागड़न को भी चट होयो भीलन को भी चट होयो
ॿुध त हाणे चवां थी इज़त सां वञ महिमान अचणा अथसि जानी कपिड़ा मांखे कढो। 2 मिंट ॻाल्हाइण त ॾे न, मांखे कुझु ॻाल्हाइणो आहे तव्हां सां। हा आख़िरी ॻाल्हाए ॻाल्हाए ॿुधा अरे ॿुधा जल्दी कर जल्दी कर जल्दी कर टाइम न आहे जल्दी कर बुख लगी आहे जल्दी कर गुलाब जे गुल खां वधीक सुहिणी मुंहिंजी ज़ाल। हाय हाय छा त मती तारीफ़ कया। ॿुध इहो सुभाणे कहिड़ो मेकअप तुंहिंजे खां वठी अचां? लो क्रीम जो को नालो ॿुधाए। फैज़ा क्रीम वठी आ VIP आ घणे मिलदी आहे? इहो 500 में मिलदी। वो करो आनी तुम हाणे त ख़ुशि आहे न? ॻाल्हि त ॿुध ॿुधाए। ये 500 रुपया काॾूं आनी दे तूं मूंखे इहो ॿुधाए कहिड़ी मज़ूरी कंदी ॿुधा न त मूंखे 2-3 सेकंड ज़रूरत कान्हे। हाणे ॻाल्हि ॿुध मूंखे घणा मश्का बश्का न ॾे वञी कपिड़ा धो हा सही आहे हाणे जल्दी कर हाणे जान छॾ क्रीम आनी ॾियई पाउडर आने ॾियई सुन्नियूं डड़ सॼो ॾींहुं घर में पियो न कम न कार छॾ 2-3 कपिड़ा धोए थो 2-3 थाणा धोए थो बसि इहो गुलनि जो पाणी बाणी विझे थो बसि उनजे करे बसि मोतबर थी करे खट ते सुम्ही थो पए बि अचे त हिनखे मज़ो ॾेखारियई अरे बोरा जल्दी कर जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो मासाद खीरो अॼु असां मौजूद आहियूं पंहिंजी लोकेशन ते ऐं जेको आहे ही तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो मीरू मवाली तमामु बहितरीन चैनल आहे ऐं मीरू मवाली तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे। अॼु असांजे ठुल में जेको आहे सखर ऐं पूरी सिंध जी तमामु बहितरीन सीनियर एक्टर अलाह जी हिनखे ख़ुशि आबाद रखे अलाए केतिरियूं फिल्मूं अलाए केतिरा ड्रामा स्टेज शो करे चुकी आहे अलाह सी हयाती ॾे मैडम राणी खे अॼु असांजे यूट्यूब चैनल जी रिकॉर्डिंग जे लाइ ठुल पहुती आहे। मैडम तव्हांखे ठुल जा आर्टिस्ट ऐं ठुल जी लोकेशन ठुल जा माण्हू कीअं लॻनि था? ऐं बहितरीन लॻनि था मां ठुल में आहियां मां इज़त वरिती आहे सभिनी इज़त कई आहे इतराम कई आहे मूंखे ॾाढो सुठो लॻो। जी दोस्तों ये वीडियो पसंदि अचे त मीरू मवाली जेको चैनल आहे हुनखे सब्सक्राइब बि कजो। पाण बि त ॻाल्हाए न गुंगा चओ न था न तव्हां हेॾो हे बिटिया मुंहिंजो वात चुप आहे हुन वीडियो में थोरो धोतो अथई अञा ॻाल्हायां वरी धोईंदी। न हाणे न धोईंदमि हा न धोईंदी असल में इज़त कंदी आहे इज़तदार जी बेइज़ती खे बेइज़तो कंदी आहे ॻाल्हाए। साईं जेकॾहिं मुंहिंजो वीडियो तव्हांखे वणे ऐं अहिड़ा तव्हांखे अदाकार एडिटर वणे न त पोइ हिनखे शेयर लाइक फॉलो ज़रूरु कजो ईअं न।